नाज़रीन अवांखे भान सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं। सैयद बार शाह वेझो सरकारी ज़मीन ते कखावे घरनि में वेठल पोरियत मीर मोहम्मद लुंड बासरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज। बासरनि अली खान लुंड, रफ़ीक लुंड, दादन ऐं सिकंदर लुंड मुसलसिल चोरीअ जो कूड़ो इल्ज़ाम लगाए पुलिस ज़रिए हिरासमेंट करे रहिया आहिनि। इन्हनि पारां मामले ते IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू, SSP जामशोरो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। अगर को भी जानी नुक़सान थियो त ज़िम्मेवार ॼाणायल जवाबदार हूंदा। पोरियत मीर मोहम्मद लुंड, मुस्मात खातून लुंड, सुगरा लुंड ऐं ॿियनि जो मीडिया आॾो मौक़ुफ़